अॻे ज़माने में असांजा पोड़ा वॾा जेका हुया न उन्हनि खे बैंकुनि वग़ैरह जी ख़बर कान हुई। पोइ उहे मटु ख़रीद करे ईंदा हुआ। पोइ उन मट में टको पैसो जेको बचंदो हुयो उहो उन में विझंदा वेंदा हुया। पोइ माल जा धण हूंदा, पोइ माल चाढ़ींदा, ॾींहं राति पंहिंजे हिसाब सां। खीर तंहिं वक़्त में कोन खपंदा हुया। पोइ जेको बि खीर माल जो ॾुई पोइ कुझु खाईंदा हुया, कुझु ॼमाए छॾींदा हुया। पोइ जेको हुन मां मखणु थींदो हुयो पोइ उहो रिझाए गिहु ठाहींदा हुया। पोइ कंडियारे वारी साइड ॾे गिह जा जीअं रेट वधई हूंदा हुआ, बाक़ाइदे रेट मिलंदो हुयो। पोइ असांजा पोड़ा हफ़्ते हफ़्ते ते उहे बराल चोरियूं वॾियूं वॾियूं भरे वञी उन कंडियारे शहर में खपाईंदा हुआ। जीअं रेट उन्हनि जो सवायो मिलंदो, कुझु सौदो सामान ख़रीद करे ईंदा, कुझु टका पैसा बचंदा वेंदा आहिनि त उहे वरी मट में विझंदा वेंदा हुआ। हिकु कुराड़े जो इहो सिलसिलो हलंदो पियो। हुनखे पंहिंजे हिसाब सां ज़मीन बि कुझु जिरेब हुई ऐं कुझु वरी पंहिंजे हिसाब सां माल रिज़क बि हुयो। पुट ॾुध हुनखे मालिक जो गंज हुयो। पोइ उन जो धंधो इहो हुयो। पोइ जॾहिं बि वञे अठे ॾींहं बा कुनो मतिलबु त मटी खयूं वञे हुनजी मखण जी गिह जी वरी खपायूं ऐं उनजा पैसा वग़ैरह जेको थिए सामान सौदो अतियूं अचे। हिन जो सिलसिलो हलंदे हलंदे हिन पंहिंजे हिसाब सां वञी ही पोड़ो थियो। अदा पोड़ो थींदो जॾहिं पुट वॾा थींदा आहिनि त पोइ हर को चवंदो आहे बा पंहिंजे पुटनि खे चवंदो आहे बा ही 5 ढोर तुंहिंजा, ही 10 ढोर फलाणे जा, टीरे जा, सभिनि खे बा विराए मिल्कियत। कुराड़े बि हिन पंहिंजे हिसाब सां बचनि खे बाबा सॾु करे चयो त बाबा हीअ 5 ढोर तुंहिंजा, ही 5 फलाणे जा, ही 5 टीरे जा बा, ही 5 एकड़ हिन जा, ही 5 एकड़ हिन जा बा, सभिनि खे माल मिल्कियत चइमो त गंजिया बा पंहिंजे हिसाब सां मूं ठाहियो आहे। हाणे तव्हां जीअं मर्ज़ी विञायो, छा बि कयो बाबा, सभिनि खे पंहिंजे हिसाब सां वंडे विराए ॾिने। बाबा मुंहिंजो हाणे कमाइण जी सीज़न ख़तमु थी वई, मां तव्हांखे गंज मालिक जो ठाहे ॾिनो आहे, हाणे तव्हांजे हथ में आहे। सो मुंहिंजो हथ मतिलबु त मुंहिंजा बि अखियूं तव्हांजे हथनि में हुजनि जंहिं महिल बि गिरहो ॾियो। सो हे कुराड़ो पंहिंजे हिसाब सां वंडे विराए पुटनि खे माल रिज़क सभु कुझु ॾिनो। अदा कुराड़ो पंहिंजे हिसाब सां सुकून सां रहणु लॻो। पोइ हिन जा पुट जेका हुया हेॾे होॾे पंहिंजे हिसाब सां चवनि पिया पीउ खे बा तूं घबराए न, हाणे असांजो मसइलो आहे की धनार थियो, को वरी पंहिंजे हिसाब सां बनी ॿार जे बिले थिया, हर को पंहिंजे हिसाब सां। ढोर त विरायल हुया पर हाली त ही गॾु में कमु पिया हलाइनि। पोइ हिन जो जेको वॾो पुटु हुयो सुरीलो, उनखे पंहिंजे पीउ सॾु कयो उन कुराड़े त बा हेॾे आहे। उहो जो आहे उनखे चई बा अञा दुनिया मौत आहे। चई त बा अञा दुनिया तोत आहे। चई हा। सिधो सो कुराड़ो वठी उन मट मथां बीहारे बा ही मटु जेको आहे सुम्हो टको पैसो गॾु करे पंहिंजी ज़िंदगीअ जे लाइ ही पैसा हेतिरा जमा कया। ही तूं सुरीलो ॾेखारे ॿाहिरनि में, सो मूं सोचियो त हिन खे ॾियां। हुन जो ॾिठो मट में जो ॾिठई त भला मटु फुल लॻो पियो आहे पंहिंजे हिसाब सां सिकनि ऐं सोननि जो, बाक़ाइदे पैसनि जो। हिन पीउ खे चयो तो बा घबराए न, हाणे बसि तुंहिंजो मटु ॾिनो त तुंहिंजी हद ख़तमु थी वई। हिन चयो सही आहे बा। अदा हिन खे कुराड़े पंहिंजे हिसाब सां मटु ॾिनो। मट में पैसा सवाया हुया। हिन जो पैसा ॾिठा त छोरे जो मग़ज़ु ख़राबु थी पियो। छोरे सोचियो त हाणे हेॾा पैसा न, सो हाणे छा कयां। सोचे सोचे उन शहर में हिकु बादशाह ज़ादी रहंदी हुई जंहिंजी हुस्न जी वॾी हाक हुई। परे परे खां माण्हू उनजो हुस्न ॾिसणु ईंदा हुआ। ऐं छोरे बि जट जे पुटु सोचियो त वारो कयां मस, हाणे पैसो मौत जाम आहे, इन शहज़ादीअ जो हुस्न ॾिसां, वॾी हुस्न जी तारीफ़ आहे। इहो जो हुस्न ॾिठुमि त बाक़ी दुनिया में मूं छा ॾिठो। हिन छोरे खे वञी डुकी वञी उन मट मां लख रुपया खणी सिधो सो वञी बादशाह ज़ादीअ जी उन महल जे आॾो बीह रहियो। उहो को महल हिन जी भर में हुजे, उन बादशाह में ई बि रहे पियो छोरो। अबा हिन कुराड़े जो पैसो हिनखे पराओ पंहिंजे पीउ जो पैसो पियो उॾाए, सिधो सो वञे बादशाह ज़ादीअ जे महल जे ॿाहिरां, जिथे आम माण्हू सॼे मुल्क में उन हुस्न जी हाक जो हुई त सॼे मुल्क जा माण्हू ईंदा उन जी हुस्न जी हाक। कंहिंखे दीदार नसीब थींदो हो, कंहिंखे न बि थींदो हुयो। सो माण्हू बीठे बीठे मोटी वेंदा हुआ। सो हे बि वञी उन साॻी जॻह ते वञी बीह रहियो। अदा हाणे छोकिरो उते बीठो आहे, उहो हमरा साॻो बीठो आहे। साईं बादशाह ज़ादी हर रोज़ु ॾिसे वेठी बीठो आहे, पर हिन खे नज़र बादशाह ज़ादी कोन पई अचे, पर बादशाह ज़ादी हिन खे ॾिसे पई वेठी। अदा हकलींदे होकारींदे हिन खे 10-15 ॾींहं थी विया। उहो यको अचु वञु चालू हुई। सुबुह जो वञी बीहे त सिजु लहे वरी घर मोटी अचे, वरी सुबुह जो वञे त वरी सिजु लथे घर मोटी अचे। हिन जो इहो कमु हुजे, हिन खे लख रुपया उहो गीसे में हुजे था। अदा इहे बादशाह ज़ादी वञी ॾिठे भणा 10 ॾींहं, अॼु 15 ॾींहं हिन खेर सां। बादशाह ज़ादी अचो त पाणे हलियो वेंदो, हले केतिरा हलिया विया, कंहिंखे ई कोन मां मुंहुं ॾेखारियो आहे, किन खे ॾेखारियो आहे, किन खे न बि ॾेखारियो आहे, हले केतिरा।
आया विया बादशाहज़ादी हिन ॾे मतिलबु त लोणो ई न वरायो पंहिंजे हिसाब सां वते वेई घुमंदी अदा हे जेको ग़रीब शख़्स बीठो आहे अदा हेॾां पंहिंजे हिसाब सां हल हलां नेठि 20 ॾींहं थी विया 25 ॾींहं बाक़ाइदे थी विया हिनखे उहो साॻी जॻह उते ई बीठो आहे बादशाहज़ादी इंतज़ार में त मन दीदार नसीब थिए काथो न काथां बादशाहज़ादीअ ॾिठो त बणा ज़रे घड़े हिनखे महीनो थियण वारो आहे जो पुट जो बीठो आहे त हेॾे होॾे लोणो ई नथो वराए ड्रब ॼमी आहे त गोॾनि में जहां धार हिनखे वञे छो नथो हीअ बादशाहज़ादी हैरान थी वई साईं बादशाहज़ादीअ बानीअ खे मोकिलियो त बानी पुछा करे अचे त हिन जी दिलि जी तमन्ना छा आहे जो हिते बीठो आहे हिनखे महीनो थी वियो आहे सही बानी भॼंदी डुकंदी आई अचे हिन ग़रीब शख़्स खां पुछा कई जे बादशाहज़ादी थी चवे तुंहिंजी दिलि जी तमन्ना छा आहे चवणु लॻो त ॾिसण जा शौक़ीन कंदा कुझु न आहियूं हीउ ₹1,00,000 खई वञी बादशाहज़ादीअ खे ॾे त पंहिंजे हिसाब सां लटा कपिड़ा ख़रीदारी पंहिंजी करे सो हीउ मुंहिंजे तरफ़ां तोहफ़े तौरु बादशाहज़ादीअ खे ॾे वञी अदा हिन बानीअ हुन खां ₹1,00,000 वठो सिधो सो वञी बादशाहज़ादीअ खे चई त चवे तो ॾिसण जा शौक़ीन कंदा कोन आऊं कुझु बि सो हीउ ₹1,00,000 ॾिनो अथई त बादशाहज़ादी ख़रीदारी करे बादशाहज़ादी बानीअ ते चिरी वई त सफ़ा तूं हेड़ी आहे तेड़ी आहे तूं हिन खां ₹1,00,000 छो वरितो हिनखे चई चरी आहे हू न ॾिनो त मां वरितो हिनखे ॾाढो छिड़ॿियईं हिनखे पंहिंजे हिसाब सां बानीअ खे सो हीउ यार वरी वियो हलियो हे यार जो घर पुॻो वरी साॻे हुन पीउ वारे मट मां वञी ₹1,50,000 खणी आयो ₹1,50,000 खणी वरी ॿी सुबुह ते वञी साॻे हंधि बीह रहियो जिते बीठो अथई बादशाहज़ादीअ दीदार में साईं बादशाहज़ादीअ जो ॾिठो त बणा साॻियो हमरा साॻी जॻह ते बीठो आहे वरी बादशाहज़ादी बानीअ खे मोकिलियो त पुछा करे त हिन जी दिलि जी तमन्ना छा आहे सिधो सो वरी आई उहा बानी जी पुछा कयं त तूं यको बीठो आहे भला तुंहिंजी दिलि जी तमन्ना छा आहे हिन वरी साॻियो ई जवाबु ॾिनुसि त चई ॾिसण जा शौक़ीन कंदा कुझु न आहियूं हीउ ₹1,50,000 अथई वञी बादशाहज़ादीअ खे ॾे त वञी पंहिंजे लाइ ख़रीदारी करे अचे हार सिंगार ख़रीद करे लटा कपिड़ा ख़रीद करे हीउ ₹1,50,000 मुंहिंजे तौरु मुंहिंजे तरफ़ां तोहफ़े तौरु बादशाहज़ादीअ खे वञी ॾे तूं वरी हीअ बानी ₹1,50,000 हिन खां वठे कोन पिए पर वठी वरी बादशाहज़ादीअ ॾे आई बादशाहज़ादीअ खे चई त चवे तो ॾिसण जा शौक़ीन कंदा कुझु न आहियूं हीउ ₹1,50,000 ॾिनो अथई त वञी पंहिंजे हिसाब सां ख़रीदारी करे बादशाहज़ादीअ खे ॾाढी कावड़ आई हिनखे तूं ₹1,50,000 छो वरितुसि चए हुन मूंखे ॾिनो चवे तो ॾिसण जा शौक़ीन कंदा कुझु कोन आहियूं बादशाहज़ादीअ खे सफ़ा हिते कावड़ जोश वठी वियो बणा हू जेको मूंखे ॾिठो हुई मलताणी न हिते बि ₹1,50,000 ख़र्चु करे वियो आहे ₹1,00,000 हीउ लख हो ₹2.5 मूं ते ख़र्चु करे अॼु ॾिठो बि न आहे अञा ताईं बानीअ खे चई वञ इन ग़रीब शख़्स खे वठी आ बानी वई सिधो सो वञी ग़रीब शख़्स जे हिते चवणु लॻसि तुंहिंजी बादशाहज़ादी तोखे घुरायो आहे हाणे ग़रीब शख़्स सिधो तो हकिलंदो होकार वञी बादशाहज़ादी दरबार में पुॻो हुते सही बादशाहज़ादी जे कमरे में छॾियूं बानी मोटी वापसि हली वई हीअ चवणु लॻी बादशाहज़ादी हिनखे त बादशाहज़ादी सुहिणी त हुई न हुनजी हुस्न जी तारीफ़ त हुई न सॼे दुनिया में हुनजी हाक हुई न ॾिठो त बणा बादशाहज़ादी त वाक़ई सुहिणी आहे पर हीअ बादशाहज़ादी हिनखे चवणु लॻी त तूं मूंखे ₹2.5 बराबरि ॾेई वियो आहे त तुंहिंजी दिलि जी तमन्ना छा आहे तूं छा थो चाहीण आख़िर बि तूं हाणे महिल त मुंहिंजे आम्हूं साम्हूं न जेको शइ चवे न हुन चयो ॾिसण जा शौक़ीन कंदा कुझु कोन आहियूं हिन बादशाहज़ादीअ चयो ॾिसण जा शौक़ीन कंदा कुझु न आहियूं छा मतिलबु हिन वरी बि साॻी ॻाल्हि कई त बा ॾिसण जा शौक़ीन कंदा कुझु बि न आहियूं बादशाहज़ादीअ हिनखे पंहिंजे हिसाब सां बादशाहज़ादी वञी कावड़ बि हीउ रुॻो इहो ई लफ़्ज़ वठी चवे त बा ॾिसण जा शौक़ीन कंदा कुझु न आहियूं बादशाहज़ादी तुंहिंजी तमन्ना छा आहे त बि तूं ॻाल्हि त कर हिन जो ॾिसण जा शौक़ीन कंदा कुझु न आहियूं बादशाहज़ादी कावड़ में खणी ज़ोर सां हिनखे भाकुर विधो ग़रीब शख़्स खे अची चुसर बुसर कयईं त हेॾां होॾां वरी बि चयईं त हाणे कुझु वरी बि हिन ग़रीब शख़्स चयो त ॾिसण जा शौक़ीन कंदा कुझु न आहियूं बादशाहज़ादी चवणु लॻी त हे कहिड़ो जंगली मोचे फाथी आहियां चए थो ॾिसण जा शौक़ीन कंदा कुझु न आहियूं अदा बादशाहज़ादी पंहिंजे हिसाब सां हिन लाइ ज़ोर ॾिना बाक़ाइदे पर हीउ साॻी ॿोलीअ ते हिरियो बीठो हुजे बा चए ॾिसण जा शौक़ीन कंदा कुझु न आहियूं बादशाहज़ादी आख़िर पंहिंजे हिसाब सां जिस्म जा लटा लाथा ते बि चई त हाणे हिन जी साॻी ॿकरी वारी ॿिए त ॾिसण जा शौक़ीन कंदा कुझु न आहियूं बादशाहज़ादीअ खे सफ़ा गुस्सो वठी वियो कावड़ बादशाहज़ादी जेकी पाण खे अलाए छा सम्झे पई उहा हुनजे अॻियां पंहिंजी नंगी थी बीह रही पर हिनखे का सिसराटी कोन्हे बादशाहज़ादी सफ़ा जज़्बात में अची वई चई ॾिसण जा शौक़ीन कंदा कुझु न आहियूं बादशाहज़ादी ठकायो थियो हिन जा खणी हथ विधे लटा बटा हिन जा फाड़े ग़रीब जा हिन जो ॾिठे त बणा हिन जो त लोहो लॻो पियो आहे
बादशाह आज़ादीअ चयो हेॾो जॾहिं लोह लॻो पियो आहे बाहि पई थी भरे ते बि चईं थो ॾिसण जो शौक़ीन कंदा कुझु न आहियूं। हिन चयो साॻी ॻाल्हि बादशाह आज़ादीअ खे चवणु लॻो त ॾिसण जो शौक़ीन कंदा कुझु कोन आहियूं। बादशाह आज़ादीअ खे सफ़ा जज़्बात वठी वई। बादशाह आज़ादी सफ़ा सम्झी जोश में अची वई। हिन पंहिंजे हिसाब सां हुनजा बि लटा ॿटा फाड़े फिटिकी पंहिंजा बि ॿई नंगा थी बीह रहिया था। छा थो सम्झे बादशाह आज़ादी ॿरे पई वेठी हू बि ॿरे पियो वेठो। हाणे जेकी नाज़नि जी पलियल उहा बाक़ी छा हीअ साॻी बकरी वारी ॿिए त ॾिसण जा शौक़ीन कंदा कुझु न आहियूं। हा त ओतिरे में वञी कुराड़े खे ख़बर पई अथई। कुराड़े पुछा के त बणा छोरो मुआरे खे महीनो थी वियो आहे मां ॾिसां थो राति जे टाइम अचे थो हले कंहिं महिल हलियो थो वञे। कुराड़े खे टेंशन हुयो। कुराड़ो अचे मटीअ जे मथां त ॾिसे मटीअ में का शइ कोन्हे का। कुराड़े खे अॼु बाहि माना सूरत था त बणा छोरो काॾे वियो। हेॾा पैसा वॾा पैसा जमा थियल आहे मटी ख़ाली लॻी पई आहे छोरो काॾे वियो। अची पुछा जाचा कंदे हकिलंदे हकिलंदे कुराड़ो निकिरी पियो पंहिंजे हिसाब सां हलंदो हकिलंदो हकारींदो जे मूंखे धनारनि चयो त बा छोरो वियो पियो बादशाह आज़ादी महल ॾे। ऐं हिन कुराड़े खे बि धकु लॻल हो त बादशाह आज़ादी पंहिंजे हिसाब सां वॾो इन जो हुस्न जो नालो आहे। दुनिया ते इन हुस्न लाइ मरे पई ॾिसण लाइ। शायदि छोरे मुआरे खे पैसा आया थोरी मस्ती वधी छोरो मुआरो बादशाह आज़ादी ॾे वियो। इहो जे कुझु बि थियो मसइलो जे पकिड़िजे पियो त बादशाह त असांखे जेरे गॾा जे पेट में लॻाए छॾींदो सुबराए छॾींदो। कुराड़े खे पंहिंजी पिरूं अचे पियूं। कुराड़े पंहिंजे हिसाब सां वरी अची भई लवजाया साईं। कुराड़ो साईं बादशाह जे दरबार जे उते मतिलबु त पुॻो महल जे आॾो पुछा कयईं उन्हनि को चौकीदारनि को जे वियो बादशाह आज़ादीअ जे मतिलबु त कमरे में आहे मथे। हिन जे महिल कुराड़े ॿुधो त बणा कुराड़े जा तराई निकिरी विया। कुराड़े ओॾे आ कई हू छा बादशाह आज़ादी मतिलबु लंगी लॻी पई आहे हू बि नंगो लॻो पियो आहे। से बादशाह आज़ादीअ पंहिंजे हिसाब सां हुनजो हथु मतिलबु त औज़ार में विझी पंहिंजे वञी रखी उन ते। हाणे बादशाह आज़ादीअ जो ॼंगूं मथे लॻी पयूं हू मथां बीठो आहे। हाणे बादशाह आज़ादी ते चवे ग़रीब खे त लुॾ त लख रुपया ॾियां। हाणे चयो त ॾिसण जो शौक़ीन कंदा कुझु बि न आहियूं। हिन जो लुॾ त 2 लख रुपया ॾियां। हाणे बादशाह आज़ादी ते हुनखे चवे ग़रीब खे। ग़रीब चयोसि ॾिसण जा शौक़ीन कंदा कुझु न आहियूं। चए लुॾ त तोखे 3 लख रुपया ॾियां। चए ॾिसण जा शौक़ीन कंदा कुझु न आहियूं। चए लुॾ त 4 लख रुपया ॾियां। हिन चयो ॾिसण जा शौक़ीन कंदा कुझु बि न आहियूं। हिन जी इहा ॻाल्हि हुजे हूअ पंहिंजे हिसाब सां वधाईंदी वञे त हाणे बादशाह आज़ादी बि ॾिसे पई त हाणे बाहि वधी वई न बादशाह आज़ादीअ खे बि सही। अदा एतिरे में कुराड़ बि उन महल जे आॾो वञी पुॻो ॾिठी त दरवाज़ो बंदि लॻो पियो आहे। हीअं गुरखड़ो हुयो हुन गुर खे मांदा ॾिठी त बणा बादशाह आज़ादी बि नंगी त मुआरो छोरो बि नंगो। कुराड़े जा रहंदा तरा निकिरिया। कुराड़े ॾिसे पियो हाणे हिन में आवाज़ु हिन जो ॿुधे पियो इहो। बादशाह आज़ादी चवे त लुॾ त तोखे मां 6 लख रुपया ॾियां। वरी चवे त लुॾ त तोखे मां 8 लख रुपया ॾियां। 8 लख रुपया जो कुराड़े ॿुधा त कुराड़ो उते बि चवे मां जा चुॾ लुॾ मां जा चुॾ गारियूं ॾिनई कुराड़े छोरे खे ॾाढो। हाणे छोरे जो हण बणा ॿिए कमु खारे विधो। अदा छो हुन पंहिंजे हिसाब सां ग़रीब शख़्स लुॾी पंहिंजे हिसाब सां ॾाढो मज़ो वरितो। बादशाह आज़ादीअ खां 2-3 मिंट हेॾां होॾां हली पंहिंजे हिसाब सां बाहि उहा पैसा कढी उहे 8 लख रुपया बि बादशाह आज़ादी हिन ग़रीब शख़्स खे कढी न चे खण पंहिंजा। अदा आयो सिधो सो छोरो ॿाहिरि निकिरी पीउ खे चवे भेण जा चुॾ तूं न अचे हा त अॼु बादशाह आज़ादीअ खां मां किरोड़े कढां तुंहिंजे करे बणा 8 लखनि ते राज़ी थी वियुमि जो बसि पंहिंजो पीउ ते नाराज़ थियो। सो त इहा कहाणी ते पूरी थी वई। सो मज़ेदार कहाणी फ़नी बि हुई थोरी ग़लति बि आहे। सो उम्मीद कयां दोस्तो तव्हांखे पसंदि ईंदी। जेकॾहिं ग़लति सम्झ में अचे कंहिं दोस्त खे कावड़ लॻे या कुझु बि तो बराई महिरबानी करे कमेंट में लाज़मी ॿुधाइजो त कहाणी ग़लति आहे त ॿिए वारे अहिड़ियूं कहाणियूं मां न खणा। सो बहरहाल तव्हां दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे नंढड़ी सो पंहिंजी हुन आगाह कंदा हलिजो असांखे। छो त मां पंहिंजे हिसाब सां कहाणी खणा थो चवां थो मन को दोस्त इन ॻाल्हि ते मतिलबु तवजो करे। ज़्यादा माण्हू चालाक पिया त वधा बादशाह आज़ादीअ खे ॾिठी त पाण 5-8 लख रुपया बि वठी वियो ऐं पंहिंजे हिसाब सां मज़ो बि वठी वियो। अदा दिमाग़ ॿी शइ आहे। हीअ आहे हिकु कहाणी दिमाग़ जे हिसाब सां बि त होशियारु चालाकी जे हिसाब सां कमु पटियो। सो अस्सलाम वालेकुम या अली मदद दुआउनि में यादि रखिजो। क़ुर्बान अली अब्बासीअ खे अल्लाह निगहबान।